اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فإذا نفخ في الصور نفخة واحدة وحملت الأرض والجبال فدكتا دكة واحدة فيومئذ وقعت الواقعة وانشقت السماء فهي يومئذ واهية والملك على أرجائها ويحمل عرش ربك فوقهم يومئذ ثمانية يومئذ تعرضون لا تخفى منكم خافية فأما من أوتي كتابه بيمينه فيقول هاؤم اقرءوا كتابيه إني ظننت أني ملاق حسابيه فهو في عيشة راضية في جنة عالية قطوفها دانية كلوا واشربوا هنيئا بما أسلفتم في الأيام الخالية وأما من أوتي كتابه بشماله فيقول يا ليتني لم أوت كتابيه ولم أدر ما حسابيه يا ليتها كانت القاضية ما أغنى عني ماليه هلك عني سلطانيه خذوه فغلوه ثم الجحيم صلوه ثم في سلسلة ذرعها 70 ذراعا فاسلكوه إنه كان لا يؤمن بالله العظيم ولا يحض على طعام المسكين فليس له اليوم هاهنا حميم ولا طعام إلا من غسلين لا يأكله إلا الخاطئون صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल की मोहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बरादरान इस्लाम मुझा अज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसानात जे रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल ऐं मजलिस नसीब फरमाई आहे। मां अवांजे आॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद ऐं फ़ुरक़ान हमीद मजा सीपारो 38 सूरत जो नालो सूरतुल हाक़ा उन मजा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह खां दुआ है त रब ताला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला तमाम मुसलमाननि खे इन क़ुरान मजीद जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जीअं तव्हां इन शइ मां बख़ूबी वाक़िफ़ आहियो, गुज़िरियल जुम्मतुल मुबारक ते अवांजे आॾो क़यामत जे मुतालिक़ कुछ हालात बयान थिया हा। तक़रीबन मुसलसल काफ़ी जुम्मन खां क़यामत जूं निशानियूं, अलामत सुग़रा, अलामत कुबरा, हालात क़यामत, क़यामत जा मुआमलात ऐं मसाइल। छो त जेकॾहिं तव्हां ऐं असां गौर ऐं फ़िक्र कयूं क़ुरान ऐं हदीस जी तरफ़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस तय्यबा जी तरफ़, रब जे क़ुरान जी तरफ़ जेकॾहिं तवज्जो कंदासीं त क़ुरान में अल्लाह ताला सभ खां वधीक 3 शयुनि जो बयान फ़रमायो आहे। नंबर 1 अल्लाह जी तौहीद आहे। नंबर 2 हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे मीर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो बयान आहे। नंबर 3 क़यामत जे मुतालिक़ क़ुरान मजीद जे अंदर बयान आहे। अहादीस तय्यबा जा किताब जेकॾहिं तव्हां खोलींदो गौर कंदो त उन में बि तव्हांखे सभ खां वधीक तज़किरो इन्हनि शयुनि जो मिलंदो। त बहरहाल गुज़िरियल जुमे ते अवांजे आॾो इहा ॻाल्हि बयान थी चुकी आहे त सूर 2 दफ़ा फूकियो वेंदो, नफ़क़े ओला ऐं नफ़क़े सानी। पहिरियों दफ़ो जॾहिं सूर फूकियो वेंदो जंहिंमें सभु रूह वारी जेके शयूं हूंदियूं उहे सभु जो सभु ख़तमु थी वेंदियूं। ॿीहर जॾहिं सूर फूकियो वेंदो उन में जेके बि माण्हू हूंदा हिन रूए ज़मीन ते कंहिं बि तरीक़े सां कहिड़े बि तरीक़े सां उन्हनि जो मौत थियो आहे। जेके माण्हू क़ब्रुनि में हूंदा उहे माण्हू पंहिंजे क़ब्रुनि मां उथंदा। जेको जंहिं बि जॻह ते हूंदो चाहे कहिड़े बि तरीक़े सां उन जो मौत थियो आहे, अल्लाह से उनखे ज़िंदा करे आलम क़यामत जे अंदरि हशर जे मैदान जे अंदरि जमा फ़रमाईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस तव्हां असांजे लाइ सरापा रहमत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां असांजी वॾे में वॾी जेका ख़ुशनसीबी आहे उहा इहा आहे जो अल्लाह ताला तव्हांखे ऐं असांखे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो आहे। क़यामत जे अंदरि मैदान मशर जे अंदरि जेके माण्हू जमा थींदा उन जा हालात ऐं मुआमलात ऐं मसाइल पढ़ण खां बाद में हर ज़ी अक़ल माण्हू, हर ज़ी शऊर माण्हू उन जो इन शइ जी तरफ़ ज़रूर ज़रूर ध्यानु ऐं गौर ऐं फ़िक्र वेंदो त इन मुआमलात ऐं मसाइल जे अंदरि त पोइ जेके माण्हू हूंदा उन्हनि खे जॾहिं उञ पाणी जी वराईंदी, शिदत जॾहिं उन्हनि खे पाणी जी लॻंदी, इहे माण्हू काॾे वेंदा? उन जे लाइ अहादीस तय्यबा जे अंदरि हर हिकिड़ो नबी हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा ताईं, ख़ुसूसन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि नबी हूंदा हर हिकिड़ो नबी पंहिंजी उम्मत जे लाइ उते इंतज़ार जे अंदरि हूंदो।
हर हिकिड़े नबीअ जो पंहिंजो हौज़ हूंदो जितां पंहिंजी उम्मत खे पाणी पीआरींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजो बि हिकिड़ो हौज़ हूंदो। अल्लाह जे रसूल तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि रिवायत आहे, इन्न लिकुल्लि नबिय्यिन हौज़न व इन्नहुम यतबाहून अय्युहुम अक्सर वारिदतन व इन्नी अर्जुवु अन अकून अक्सरहुम वारिदतन। तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, इन्न लिकुल्लि नबिय्यिन हौज़न, हर हिकिड़े नबीअ जे लाइ हिकिड़ो हौज़ हूंदो जंहिंमां हो पंहिंजी उम्मतनि खे पाणी पियो पीआरींदो। इहा बि ख़ुशनसीबी इंसान जी आहे। अल्लाह ताला उनखे एॾो वॾो मर्तबो ऐं मक़ाम अता फ़रमायो आहे, पर उन माण्हू मां उहे माण्हू सैराब थींदा। उन माण्हू खे जामे हौज़े कौसर मिलंदो जंहिं उन वक़्त जे नबीअ जी ॻाल्हि खे मञियो, उन जे चवण जे मुताबिक़ पंहिंजी दुनियावी ज़िंदगी गुज़ारियईं। उनखे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला उन नबी जे हथां हौज़े कौसर जो जाम नसीब फरमाईंदो। इन लिकुल्लि नबिय्यिन हौज़न, हर हिकिड़े नबीअ जे लाइ हौज़ हूंदो। व इन्नहुम यतबाहून अय्युहुम अक्सर वारिदतन, अल्लाह जे रसूल फरमायो हर नबी जी ख़्वाहिश इहा हूंदी त सभ खां वधीक पाणी पीअण वारा मां वटि हुजनि। पर व इन्नी अर्जुव अन अकून अक्सरहुम वारिदतन, पर मां उमीद कयां थो त सभ खां वधीक जेके पाणी पीअण वारा हूंदा उहे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हूंदा। त हर नबीअ जे आॾो उन जा जेके उम्मती हूंदा उन्हनि खे उन हौज़ मां पाणी पीआरींदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां बि पंहिंजी उम्मत जे इंतज़ार में हूंदुमि, मुंहिंजी उम्मत ईंदी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पीआरींदा। अगली हिकिड़ी ॿी रिवायत आहे, मुस्लिम शरीफ़ जी रिवायत जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, हौज़ी मसीरतु शहरिन व ज़वायाहु सवाउन व माउहु अबयज़ु मिनल वरक़ि व रिहुहु अतयबु मिनल मिस्कि व कीज़ानुहु कनुजुमिस समाए फमन शरिब मिन्हु फला यज़मउ बादहु अबदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हौज़ी मसीरतु शहरिन, मुंहिंजो जेको हौज़े कौसर हूंदो उन जी जेका पंहिंजो मसाफ़त ॿुधाईंदऊं उहो एॾो वॾो हूंदो जीअं हिकिड़ो माण्हू जेको आहे सो पैदल सफ़र करे वञी महीने में कंहिं जॻह ते पहुचंदो आहे। एॾो वॾो मुंहिंजो हौज़े कौसर हूंदो जेको मां माण्हुनि खे पंहिंजी उम्मत खे पाणी पीआरींदुमि। व ज़वायाहु सवाउन, चारो अतराफ़ जे अंदरि बराबरि हूंदो। व माउहु अबयज़ु मिनल वरक़ि, ऐं जेको आहे सो चांदी खां वधीक अछो हूंदो। व रिहुहु अतयबु मिनल मिस्कि, मुश्क खां वधीक उनजी ख़ुशबू हूंदी। व कीज़ानुहु कनुजुमिस समाए फमन शरिब मिन्हु फला यज़मउ बादहु अबदा। उन हौज़े कौसर मंझां जंहिं बि जाम पीतो उनखे वरी उन कंहिं बि क़िस्म जी न लॻंदी। उन जी ख़ुशबू अल्लाह ताला मुश्क अंबर खां वधीक रखी आहे ऐं उन जी सफ़ेदी जेका आहे उहा चांदी खां बि वधीक रखी आहे। त मुंहिंजा भाउ, उहो उनखे नसीब थींदो जेको हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदो। हिकु ॿी रिवायत आहे, उन रिवायत जे अंदरि इहा बि मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अशद्दु बयादम मिनल लबने व अहला मिनल असले यगुतु फीही मीज़ाबाने यगुतु फीही मीज़ाबाने यमुद्दानिही मिनल जन्नति अहदुहुमा मिन ज़हबिन अहदुहुमा मिन ज़हबिन वल आखरु मिन वरक़िन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अशद्दु बयाज़म मिनल लबने, खीर खां वधीक अछो हूंदो हौज़े कौसर जो पाणी। व अहला मिनल असले, माखी खां वधीक मिठो हूंदो हौज़े कौसर जो पाणी। इन ई रिवायत जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, जेको मुंहिंजो हौज़े कौसर हूंदो उन हौज़े कौसर जे अंदरि उन जा ॿ हिकिड़ा नेसारा हूंदा। हिकिड़ो नेसारो उन जो सोन जो हूंदो, ॿियो नेसारो उन जो चांदी जो हूंदो। इहे ॿई नेसारा जेके हूंदा जन्नत मां जेको आहे सो डायरेक्ट अची करे हिन हौज़ जे अंदरि पीअंदा, हिन हौज़ जे अंदरि अची करे पहुचंदा। मां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे उन जाइ ते हौज़े कौसर जो जाम जेको आहे सो पीआरींदुमि।